हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। मांडवी ऋषि वॾो भारी तपस्वी थियो आहे ऐं हिकु उजाड़ वन में आश्रम हुयुसि। हिकु ॾींहुं के चोर राजा जे खज़ाने मां चोरी करे घणो धन माल खणी भॼंदा विया। संदसि आश्रम तरफ़ पे आया ऐं पुठियां राजा जा कर्मचारी हुननि खे झलण लाइ हुननि खे पकड़ण लाइ लॻल हुआ। उहे बि उन्हनि जे पुठियां अचण लॻा त चोर ऋषि जी आश्रम में आया। ऋषि आश्रम में आया। ऋषि त समाधि में वेठो हो, पर चोरनि उतां लंघींदे हिकु मोतियुनि जी माला जेके उन्हनि माल में हुई, जेको हू चोराए पिया आया, संदसि खणी उन ऋषि जे गले में पाए छॾी ऐं आश्रम में लिकी वेही रहिया। ऋषि खे त ख़बर कान पई। पुलिस जा कर्मचारी पेर खणी उते पहुता ऐं ऋषि जे गले में माला ॾिठऊं। अंदरि गिड़ी सभिनी चोरनि खे त पकड़ियऊं, पर उन ऋषिअ खे बि संदसि सरदार सम्झी चोरनि जो हथकड़ियूं विझी ॿियनि सां गॾु राजा वटि वठी विया। राजा हुकुम ॾिनो त सभिनी चोरनि खे फांसीअ जी सज़ा ॾिनी वञे। ॿिया त सभु सूरीअ ते चढ़िया। सभिनी खे सूरीअ ते चाढ़ायो वियो, पर उन्हनि सां गॾु ऋषिअ खे बि चाढ़ायो वियो। ऋषि त तपस्या में मस्तु हुओ। फांसी ॾींदड़ ॾिठो त हीउ त को महाऋषि थो ॾिसिजे, सो अची राजा सां हाल कयई। राजा यकदमि अची तहक़ीक़ात कई ऐं ॾिठाई त सूरी वारी नोड़ी हुनखे कुझु असरु कोन थी करे। ऋषिअ खे सूरी में हिकु लोह जी किली बि थींदी आहे, जो गले में चुभंदी आहे। जॾहिं कंहिंखे फांसी ॾींदा आहिनि त जेको फंदो हूंदो आहे न, उन में हिकु लोह जी किली हूंदी आहे त मेक श्योर थी वञे त हू मरी वञे। जॾहिं फांसी ॾियनि न, हिकिड़ो त इन जो दम जेकी साह खणण वारी नली आहे उहो बंदि थी वञे, ऐं जेकी हुन नली में न किली लॻी रत वही अचे त हू मरी वञे। इहा संदसि किली गले में लॻी वई हुई, पर त बि समाधि में मस्तु हुओ। राजा हुकुम ॾिनो त हिन खे सूरी तां लाथो वञे, पर इहा किली ऋषि जे गले मां निकिरी कोन सघी। राजा घणो ई हिन खां बख़्शायो, माफ़ियूं घुरियूं, पर थी कुझु बि न सघियो ऐं उन ऋषि उन किली जो दुख सारी हयाती भोॻियो। आख़िर जॾहिं चोलो छॾे परलोक वियो त धर्मराज खां पुछियई त मूंखे हेतिरो कलेश दुख हुन किली मां छो थियो, जॾहिं मूं को बि ॾोह कोन कयो हुओ। मृत्यु लोक में त कर्मनि जो ई फल मिलंदो आहे, सो ही दुख मुंहिंजे कहिड़े कर्म करे मिलियो मूंखे। धर्मराज खे ॿुधायो त अवां जॾहिं बालक हुआ तॾहिं हिकिड़े कीड़े खे गर्दन में कंडो हयो हुओ तो। जॾहिं तूं बालक हुएं, जेसिताईं हू जीअरो हुओ ओसिताईं तड़फंदो रहियो। हुनजी उमिरि त थोरी हुई, पर दुख मौत ताईं हलियसि, ऐं अवां जी उमिरि वॾी हुई, सो अवां जो दुख बि मौत ताईं हलियो। ऋषि इहो ॿुधी चयो त मां उन वक़्तु अयाणो बालक हुयुसि ऐं मूंखे पाप पुञ जी का पहचान कान हुई। धर्मराज चयो त बराबरि सही आहीं तूं, पर पाप जो फल ॿियो केरु थो भोॻे। ऋषि धर्मराज खे श्राप ॾिनो त तूं वञी मृत्यु लोक में जनमु वठि। धर्मराज विदुर जे चोले में आयो, जनमु वरितो ऐं श्री कृष्ण जो भॻत थियो। उन वक़्त खां पोइ इहो नियम थियो त जेको कर्म 5 वरनि जी उमिरि अंदरि बालक करे थो, उन जो फल उन बालक खे कोन थो मिले, उन जे माता पिता खे थो मिले, छो त बालक जी परवरिश माता पिता कंदो आहे। अगरि भली परवरिश करे थो, अगरि हू बालक भला कर्म करे थो, उन जो फल बि माता पिता खे मिले थो। अगरि हू माता पिता ॿार जी परवरिश भली कोन था कनि त उन जो दुख बि, उन जो नुक़सानु बि उन माता पिता खे थिए थो। मतिलबु त कर्मनि जो फल मिले ज़रूरु थो। कर्म अनेक क़िस्म जा थियनि था।
ऐं हर को वीचार करे सघे थो त कहिड़ो सुखनि ॾियण वारो आहे ऐं कहिड़ो दुखनि में विझण वारो आहे। कर्म ॿिया बि अनेक जन्मनि जा आहिनि ऐं वक़्तु सार फल ॾियनि था। के स्त्रियूं सारी हयाती पतीअ जो सुख भोॻीनि थियूं, पर के जवानी में ई के त रुॻो बाल अवस्था में ई विधवा थी वञनि थियूं। इहा सभु पंहिंजे ई कर्म जो फल आहे। चओ जय सियाराम। अगरि ही मांडवी ऋषि वारी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे वधि में वधि शेयर कयो। चओ जय सियाराम।